जिला रिपोर्टर ॼाण शो मोहम्मद सफ़र सेवाणी सेवण शहर के बंदर मोहल्ला जो रहवासी चोरी के इल्ज़ाम में गिरफ्तार ऐं नौजवान सेवण थाने में फोत। वारसन जो चवण त सेवण पुलिस चोरी के इल्ज़ाम में गिरफ्तार 21 साला नौजवान के तशद्दुद करे मारे छड़ियो। सेवण जी सिंधी अदबी संघ के एडिटर शान अली सोलंकी के नौजवान पुट खलील अहमद के चोरी के इल्ज़ाम में सेवण पुलिस कल गिरफ्तार करे तशद्दुद करे मारे पोइ सेवण पुलिस लाश अस्पताल में छड़े हली वई। शान सोलंकी ॿुधा त मुंहिंजे पुट के चोरी के कूड़े इल्ज़ाम में रात जो पुलिस गिरफ्तार करे तशद्दुद करे मारे छड़ियो। मूंखे सुबह जो इतला मिलियो त तुंहिंजो पुट मरी वियो आहे। जॾहिं त नौजवान खलील अहमद जो लाश इंडस हाईवे रोड लाल बाग वारी पुल ते वारसन लाश रखी धरणो हयो आहे। धरणे में शामिल नौजवान खलील अहमद के वालिद साहब चयो त मुंहिंजो पुट SHO सेवण मज़हर नाइच ऐं उनजे साथियुनि तशद्दुद करे मारियो आहे। जेसी ताईं SHO मज़हर नाइच ऐं मुबीन हाले पोटो ऐं उनजा साथीनि ख़िलाफ़ FIR दाख़िल न थींदी असां धरणो ख़त्म न कंदासीं। होॾां धरणो हणण करे इंडस हाईवे रोड हैदराबाद ऐं सेवण के ॿिन्हिनि तरफ़नि खां समय गाॾियूं बीहजी वयूं। मुसाफ़िरनि खे सख़्त हिन गर्मीअ जे मौसम में परेशान थियणो पइजी वियो। सुबुह टाइम मज़र नाइच ऐं ऊंची जगह नंढो आहे उहो हुतां खणी आयो धमाल चौकड़ा ॿधी वा कहिड़े केस में वा चोरी कई वा छाजी चोरी कई। हिकिड़ी बैटरी खईंदड़ हिकिड़ो चार्जर खणंदड़ बैटरी 50 वारी बैटरी हिकिड़ो चार्जर जेको चार्ज कंदो आहे बैटरीअ खे। मां वियल बा मुंहिंजो आहे जेको मसइलो आहे मां वॾो भाउ आहियां मां हल कंदड़। उहे मालिक कहिड़ा आहिनि जेके जिन NC कराई आहे बदिरायो आहे मां उन मालिकनि ॾे मुंहिंजो आहे जेका तव्हांजी चोरी थी आहे मां तव्हांखे भरे हुजां पर मुंहिंजे भाउ खे मारिजो न। सॼो ख़तमु लॻो पियो आहे हुनखे मां ई त उहो मरी पवंदो। महिरबानी करे मां तव्हांजो सुबुह वारे टाइम ते मसइलो हल करे छॾींदुसि बाक़ी हिनखे धक पक न हणी। राति थी राति हुनखे सॼी राति कुटी उघाड़ी करे हुनखे कुटियो चई 4 ॼणनि हुनखे कुटियो आहे। मुबीन हाले पोटो मज़हर नाइच ऐं अयूब नालो आहे निकिरे ईमानदार उन वेही हुननि खे कुटियो आहे सॼी राति हुनखे टॉर्चर कयो अथनि 2 ॾींहं हुनखे कुटंदड़ तव्हां मूंखे सुञाणो साईं मुराद अली छा तूं मूंखे सुञाणो बाज़ारी तूं सुञाणे सियासत छा तूं मूंखे सुञाणी थो। मां शरीफ़ माण्हू आहियां मूंसां बेराजबी छो थी आहे मूंखे को बि इतलाह न आहे त मूंखे तव्हां छो मूंसां हाइजी सिद कर मुंहिंजो चुको पुट मूंखे चहिरो करे ॾे मूंखे असल में असीं असांजो अर्ज़ु आहे ग़रीब आहे असांजे पाड़े जो आहे हिन सां ज़ुल्म थियल आहे। असांजो IG साहिबु सिंध खां ऐं चीफ जस्टिस साहिबु पाकिस्तान सां इहो मुतालबो आहे असांजी FIR थिए हाणे जो हाणे हिनखे अरेस्ट कयो वञे SHO खे ऐं FIR खां सवाइ भली असां छा बि हिन लाश न पूरींदासीं।